नंढड़ो फर्ज अदा फर्ज वॾो आहे पर उन जो कुझु हिसो अदा करण हिते चवंदा असां कंहिं बि थोरो करण नथा अचूं कुछ असांजा दोस्त जियां ज़िक्र थियो त पहिरीं असां हिते ईंदा हुआसीं त एतिरा दोस्त कोन हूंदा हुआ त वो कुछ असांजा दोस्त चवंदा यार असां जिन जे लाइ जदोजहद कयूं था असां वञूं था उहे था कनि कोन था मां उन्हनि खे चवंदुसि ईअं न चयो त असां जिन जे लाइ जदोजहद असां उन लाइ नथा कयूं असां पंहिंजे लाइ था कयूं जॾहिं असां चऊं था त हीअ धरती असांजी मां हुआ त पोइ असां ते ओतिरो ई फर्ज़ु आहे न जेतिरो गुलशन कलमतीअ ते जेतिरो हफ़ीज़ बलोच ते आहे जेतिरो हिते जे ॿियनि दोस्तनि जो आहे त हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो फर्ज़ अदा थो करे पियो तव्हां असां आयासीं हली असां पंहिंजो फर्ज़ अदा कयो आहे तव्हां हिते आया आहियो तव्हां पंहिंजो फर्ज़ अदा कयो आहे ऐं हीअ जंग आहे डिघी जंग आहे क़ौमुनि जे वजूद जी जंग में 5-6 साल खां वॾो अरसो न हूंदो आहे हीअ नस्लनि जी जंग हूंदी आहे